सलाम, नमस्ते, कहिड़ो हाल आहे? उम्मीद कयां थी त ख़ैर ख़ैरियत सां हूंदव। अॼु जो ही व्लॉग आहे सिंधी ॿोली में। मां कुझु चयो त तव्हांजी सिंधी ॾाढी प्यारी आहे, छो नथा सिंधी ॿोली में व्लॉग ठाहियो? ऐं कुझु चयो त तव्हां ॻाल्हाईंदा ई सिंधी ॿोली आहियो, त छो नथा तव्हां सिंधी ॿोली में व्लॉग ठाहियो? सिंधी ॿोली फ़क़ति असांजी सुठी ऐं प्यारी न आहे, बल्कि सिंधी ॿोली त आहे ई प्यारी ऐं मिठड़ी ॿोली। ऐं हा, अगरि हिन व्लॉग पे एज़ कंपेरेटिव ॿियनि जे मुक़ाबले में जे वधीक जे सुठा व्यूज़ तव्हां सभिनि सुठो प्यार, सुठी इंगेजमेंट ऐं सुठा व्यूज़ ॾिना त अॻिते बि सिंधी ॿोली में ई व्लॉग ईंदो, सिंधी ॿोली में ई व्लॉग्स ईंदा। अॼु जे ॾींहं जी शुरूआत थी कुझु ईअं, मां पकड़ियो मोबाइल ऐं बीह रहियसि मिरर ते। पोइ मां ॿाहिरि वियसि त एॾो सारो सामान ॾिसी करे थोरी देरि लाइ त मां बि हैरान थी वियसि, कहिड़ा महिमान आया आहिनि असांजे सुम्हंदे में। यादि आयो त अरे कंशू मोटू आयल आहे घर वापसि। ही मोटू केॾां वियल हुई, कंहिंसां गॾु वई, छाजे लाइ वई, इहो तव्हांखे वरी नेक्स्ट व्लॉग में ॾिसण लाइ मिलंदो। उन जे लाइ थोरो इंतज़ारु कयो। खां पोइ सभिनि गॾु मिली करे चांहि पीती। हाणे थियो हो मंझंदि जो वक़्तु। दरा आयुनि जी दोस्तनि खे वञिणो हुयो ट्यूशन, बट मां हिननि खे पाण सां गॾु पकिड़े करे वठी वियसि पंहिंजी शूटिंग करवाइण लाइ। छपरी जी हिकिड़ी दोस्त हिननि जो इंतज़ारु कंदे कंदे हेॾां अची करे पहुती, त पोइ इहे वयूं हली ट्यूशन ऐं मां वापसि आयसि हली घर। उनखां पोइ मूं खाधी मंझंदि जी मानी ऐं पोइ मां ॿिए रूम में वियसि त ॾिठो कनिष्का वेठी हुई, को कमु पई करे। ब्रेसलेट वरी शुरू थी वई ईंदे साईं, अॼु ई त अञा आई आहियां, थोरो टाइम आराम करियां। क्राफ्टिंग जे बिना त मुंहिंजो ॾींहुं न गुज़रंदो। सिंधी में ॻाल्हाए, इहो व्लॉग सिंधी में पोस्ट थींदो। अच्छा। कलाकारीअ जे बिना मुंहिंजो ॾींहुं गुज़रंदो ई कोन्हे। वाह, वेरी गुड, शाबाश, 5 रुपया तुंहिंजे लाइ। हींअर हाणे वक़्तु थियो आहे राति जो 8 बजे। राति जी मानी तयारु करण में लॻी वियसि मां। हुन सां गॾोगॾु चांहि तयारु करे रही हुयसि त ओचितो दरवाज़ो खड़कियो त मां ॾिठो मुंहिंजी प्यारी दोस्त आई आहे मूंसां मिलण। शायदि मूंसां न मिलण आई आहे, मूंसां बि उहो ई सीन थी वियो। मोए मोए ख़ैर भले मिलण न बि अचे त बि महिमान खे चांहि त पीआरबी आहे न। त गॾिजी मिली करे पहिरीं असां चांहि पीतीसीं, पोइ असां लॻी वियासीं पंहिंजे कमनि में। करे पई चकर करे एड़ा माइट रखदा हो तव्हां एड़ा माइट रखदा हो गारिन ॾियण में। पर थोरी देरि जी मज़ाक मस्ती ऐं कमकार खां पोइ मुंहिंजी दोस्त वई पंहिंजे घर। मां ऐं मुंहिंजूं भेणा तयारु थी करे वञी रहिया आहियूं संजना ऐं निदेश जी पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन करण। वाना दरवेश ऐं मस्ताना माण्हू त तव्हां खोड़ ॾिठा हूंदा, पर मुंहिंजी भेणनि खां पोइ सभ जी बस आहे। रुको अञा अॻिते बि ॾिसंदा हलो। इनको डुडे थी फट्टू फट्टू यार, फट्टू त मां न आहियां, बट नंढड़ो कुतड़ो मुंहिंजे पेरनि में पियो जंबड़े, इन करे मूंखे भउ पियो थिए। हे ओरियो, हिते हेरियो बिस्किट हेॾियां हरियो हे वियो आहे कुते खे पटपट करण। रियो अच। अरे हे छा थियो आहे केक खे? हिकु चोर खाई वियो। केरु खाई वियो केक? चूहो? चोर शर्म न चूहो बर्थडे जो केक हुयो, माण्हू थोरो ध्यानु कंदो आहे, लुड माण्हू काढे वञे। एॾो सारो खाइजी वियो, टाइप जी निशानी अथव। सरप्राइज़ त असां ॾियण विया हुआसीं संजना ऐं नितेश खे, बट असां ख़ुदि केक ॾिसी करे सरप्राइज़ थी वियासीं, जेको अधो अधु खाधल हो। झूठे केक सां जी बर्थडे थींदी। इंतज़ार कंदी वेठी आहे केक कंहिं महिल कट थींदो। नितेश जो पाउच चेक करो करो। बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल, ये मेरी हैप्पी बर्थडे टू यू। बुकाए लवाम।
ए हाणे केक जो कतल कंदे हमाम 3 2 1 गो अफ़सोस तरह के केक न मिलण ते हुन पाण खणी करे खाधो ऐं खाइण खां पोइ जो रिएक्शन अहिड़ो हुयो त ॼण हुन पहिरियों दफ़ो केक खाधो आहे। ही हो अॼु असांजो पहिरियों सिंधी में व्लॉग। उमेद कयां थी त तव्हांखे बल्कि यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु ऐं असांखे यादि रखंदा पंहिंजी दुआउनि में। बाय।